बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, तव्हां ॾिसी रहिया आहियो प्रोग्राम बहरान क्लिनिक। आउं आहियां डॉक्टर फारूक टालपुर। प्रोग्राम जी शुरूआति लाखी लतीफ़ जे अंबर सिट सां त अघा ई सघा थिया जे वेठा वटि वेझनि। व्यूअर्स, अॼु 2026 जो पहिरियों ॾींहुं, पहिरीं तारीख़ ऐं नए साल जी शुरूआति। हिन नए साल जी शुरूआति में आउं पंहिंजे तरफ़ां हिन प्रोग्राम जे पूरी टीम जे तरफ़ां ऐं बहरान टेलीविज़न जे पूरे सथ पारां पंहिंजे तमामु आलम इस्लाम जे मुस्लमाननि खे ऐं उन्हनि सभिनी क़ौमुनि खे जिन जे लाइ हीउ नओं साल आयो आहे, उन्हनि खे हिन नए साल जी मुबारकबाद पेश कयां थो। उमेदु कयां थो, दुआ कयां थो त हीउ साल उन्हनि जे लाइ ख़ुशियुनि जा ख़ज़ाना खणी अचे। हिन साल जे हवाले सां जेकी शुरूआति आहे, उन शुरूआति में असांखे ॾिसणु इहो बि ज़रूरी आहे त पोएं साल में जेके असांजा कुझु असाइनमेंट्स, कुझु असांजा कम, कुझु अहिड़ा शयूं जेके असांखां रहिजी वियूं, उन्हनि रहियल शयुनि खे पूरे करण जो जेको प्रोग्राम आहे उहो असां हींअर ई सां तइ करे छॾियूं ताकी ईंदड़ साल ताईं जेके असांजा रहियल कम आहिनि उहे पूरा थी वञनि हलिया। ऐं इन्हनि हवालनि सां जेके जेके जिते जिते आहिनि उहे पंहिंजे उन्हनि कमनि में पंहिंजे पुराव जी पूरी कोशिशि कनि। गॾोगॾु छाकाणि त असांजो हीउ प्रोग्राम सिहत जे हवाले सां आहे त पंहिंजी सिहत खे बरक़रार रखण जे लाइ जेकी कुझु सिहत जे हवाले सां उन्हनि जे लाइ ज़रूरी शयूं आहिनि उन्हनि खे अपनाइण जी कोशिशि कनि। असां मुसलसल हिन प्रोग्राम में, हिन प्रोग्राम जे तवसुत सां मुंहिंजो ख़्यालु आहे त 17-18 सालनि खां इहा कोशिशि करे रहिया आहियूं त सिहत जे हवाले सां जेका बि अवेयरनेस असां पंहिंजे माण्हुनि ताईं, पंहिंजे प्यारनि ताईं पहुचाए सघूं ताकी हू पंहिंजी ज़िंदगीअ में सिहतमंद ज़िंदगी गुज़ारे सघनि। असां कोशिशि कई आहे। उमेदु आहे त उन मां घणनि खे फ़ाइदो बि रसियो हूंदो ऐं असांजे लाइ बि दुआउनि जा दरवाज़ा हूंदा जेके उन्हनि जे तरफ़ां असांखे दुआऊं मिलंदियूं हूंदियूं। सो अॼु बि छाकाणि त साल जो पहिरियों ॾींहुं आहे ऐं पहिरें ॾींहं जे हवाले सां कोई पर्टिकुलर टॉपिक ते असां गुफ़्तगू न कंदासीं त को मेडिसिन, सर्जरी, ENT आहे या बाक़ी गायनाकोलॉजी या उन हवाले सां को हिकिड़ो टॉपिक खणी उन ते डिस्कस कयूं। अॼु असां जनरलाइज़्ड इहा डिस्कशन कंदासीं त असां पंहिंजी जेका सिहत आहे उनखे मेंटेन करण जे लाइ कहिड़ा अहिड़ा प्रिवेंटिव मेयर्स वठी सघूं था जो असां ज़हनी ऐं जिस्मानी तौर ते सिहतमंद रही सघूं। उन जे लाइ जेके तरीक़ेकार आहिनि ज़िंदगीअ जा, जेके उसूल आहिनि, उन्हनि उसूलनि खे मद्देनज़र रखंदे पंहिंजी ज़िंदगी खे गुज़ारियूं ताकी असां पंहिंजी सिहत खे बरक़रार रखी सघूं। अॼोकी गुफ़्तगू करण जे लाइ जेका महिमान शख़्सियत आहे यकीनन तव्हां उन्हनि खां वाक़ुफ़ु आहियो ऐं प्रोग्राम में असांजे हिन बहरान क्लिनिक में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ टॉपिक्स ते असां सां हू गुफ़्तगू कंदा रहिया आहिनि, अवेयरनेस ऐं या आगाही तव्हां ताईं पहुचाईंदा रहिया आहिनि। अॼु बि असां सां गॾु मौजूदु आहिनि पाण प्रोफेसर रहिया आहिनि लियाक़त यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल एंड हेल्थ साइंसिस जामशोरो में सर्जरी जा, ऐं हिन वक़्तु पाण प्रोफेसर आहिनि डिपार्टमेंट ऑफ सर्जरी बिलावल मेडिकल कॉलेज हैदराबाद में। जनाब डॉक्टर अफ़ज़ल जुनेजो साहब, अस्सलाम वालेकुम सर। थैंक यू वेरी मच। ऐं तव्हांखे बि असां जीअं मां पंहिंजे इंट्रोडक्शन में पंहिंजे पूरे आलम इस्लाम जे ऐं बाक़ी जेके असांजा क़ौमूं आहिनि उन्हनि खे मुबारकबाद ॾिनी आहे, तीअं तव्हांखे बि हिन नए साल जी मुबारकबाद। आदाब, वॾी महिरबानी। ऐं आउं बि सभिनि भाइरनि खे, या को रिलीजियस पॉइंट ऑफ व्यू कान्हे, पर हीउ उहो ॾींहुं आहे जेको सभिनि लाइ हज़रत ईसा अलैहिस्सलाम असांजो पंहिंजो ई आहे। उन ईस्वी साल ते जेको नओं साल आहे उनजी तमामु घणियूं मुबारकूं हुजनि। पर हिननि साल जॾहिं आयो आहे तॾहिं असांखे घणियूं ॻाल्हियूं पोयूं जेके असां ग़लतियूं थियूं आहिनि उनखे सुधारणु ऐं अॻिते बहितरी जी उमेद कीअं रखिजे ऐं छा प्लैनिंग कजे उन ते पाण खे सोचणु ज़बरदस्त। ऐं आउं इन ॻाल्हि में सभ खां पहिरीं त जेके असांजा डॉक्टर साहिबान, असांजा पंहिंजा प्यारा हिन पोयूं 2025 में असांखे छॾे विया, उन जे लाइ दुआगू आहियां त अलाह उन्हनि खे जन्नतुल फिरदौस में जॻह ॾे ऐं उन्हनि जा दर्जा बुलंद करे, उन्हनि जा गुनाह माफ़ु करे। ऐं असांजो डॉक्टर जेको हींअर असां ज़हन में सोचियूं वई त वेझड़ाई में हींअर जेको आहे प्रोफेसर मोहम्मद अज़ीम आलमाणी साहिबु ऐं अहसन शेख साहिबु, इहे असांजे लीडर हुआ लियाक़त मेडिकल यूनिवर्सिटीअ जा, ऐं उन्हनि जे इंतकाल ते असांखे इन साल में यकीनन वॾो ॾुखु थियो।
ऐं असां चाहियूं था त हाणे जेके सालूं अचनि उन्हनि सालनि में बि जेके आहिनि माण्हू असांजा डॉक्टर आहिनि ॿिया माण्हू आहिनि उहे उन्हनि जे नक्शे क़दम ते हलंदे हिकिड़ो सुठो नालो ऐं प्रचार कढनि ऐं अॻिते वधनि। असां जेकॾहिं सिहत जे पॉइंट ऑफ व्यू खां सम्झूं वई त सिहत खे असां ॿिनि वॾनि हिसनि में डिवाइड करे सघूं था। हिकिड़ो आहे जिस्मानी सिहत, ॿियो आहे ज़हनी सिहत। माफ़ु कजो, असां इन्हनि ॿिन्हिनि में तमामु घणा पोइते आहियूं। असां जेकॾहिं जिस्मानी सिहत ते अचूं त सभ खां वॾी इम्पोर्टेंट शइ आहे असांजो पाणी। ऐं 90% पाणी असांजो जेको आहे उहो साफ़ु सुथिरो कोन्हे या पॉपुलेशन खे कोन थो मिले जेको उहे इस्तेमालु करे ॾिसनि। उन जो पोएं साल 25 में असां तदारुक एतिरो न करे सघियासीं। असां उमेदु था रखूं त 2026 में असां को अहिड़ो सिस्टम आणियूं, को अहिड़ो तरीक़ो करियूं, उहो माण्हुनि खे ॿुधायूं जो उहे इस्तेमालु करे सघनि ऐं बहितरु थिए। छो जो मेजॉरिटी बीमारियूं जेका आहिनि ॿिनि वसीलनि जे ज़रिए अचनि थियूं, हिकिड़ो पाणीअ मां ऐं ॿियो हवा मां। ऐं पाणीअ मां जेके बीमारियूं अचनि थियूं उन में असां वटि अञा ताईं उहा टाइफाइड साॻी आहे। असां अची वञूं जेकॾहिं हेपेटाइटिस ए ते अची वञूं जेका पाणीअ मां अचे थी उहा डिसेंट्री ऐं डायरिया खे अची वञूं त उहे इन ई मां डोड़नि पियूं ऐं असांखे खणियो वतनि। ऐं उन्हनि खां बचण जा तरीक़ा कीअं करियूं ऐं हथ पेर साफ़ु कीअं रखूं, पाणीअ खे कीअं उकारे इस्तेमालु करियूं ऐं पंहिंजो केयर करियूं त इन बीमारियुनि मां बची सघूं था ऐं इलाही बहितरी थी सघे थी। उहा ॿार हुजनि असांजा, असांजूं माऊं हुजनि या असांजा नौजवान माण्हू हुजनि या असांजा पोड़ा ऐं बुज़ुर्ग हुजनि। ॿी जेको मसइलो आहे उहो हवा मां आहे। ऐं हवा में तव्हांखे ख़बर आहे त असांजे मुल्क में अञा ताईं छा पर अञा हले पियो जेका टीबी जी दवा बीमारी आहे उहा बि पंहिंजी जॻह ते कॉमन आहे। ऐं हर को तक़रीबन 6 माण्हू फिफड़नि जी टीबी में आहे। टीबी उहा बीमारी आहे जेका हर हिसे जे जिस्म जी थिए थी। असांजे मुल्क में बि ऐं अफ्रीका जे ॿियनि घणनि मुल्कनि में बांझपन जो नियाणियुनि में बि वजह इहा आहे जेका ट्यूबरक्लोसिस आहे, टीबी आहे। हाणे टीबीअ खां बचण जे लाइ असांखे कीअं परहेज़ करणु खपे, हर कंहिं हंधि ते खांगारे सां थुकणु ऐं सभु ख़्यालु न करणु, मक्खियुनि जो बेशुमार हुजणु। हिकिड़े कमरे में जेकॾहिं 25/30 जो कमिरो आहे ऐं ओपन ट्यूबरक्लोसिस माना जंहिंमां जरासीम हवा में उॾनि था त उन मां जेकॾहिं वञनि था त उहे सभिनि खे तक़रीबन इन्वॉल्व कनि था। ऐं उन खां बची असीं कीअं सघूं, उन सां कहिड़ी बहितरी अचे, उन जे बारे में अवेयरनेस प्रोग्राम करियूं। उन खां पोइ ॿी ॻाल्हि इहा आहे त इन जी जेके दवाऊं आहिनि, एंटी ट्यूबरक्लोसिस थेरेपी आहे, उहे कीअं वठिजनि ऐं उन्हनि जे रेज़िस्टेंस खां कीअं बचिजे। छो ट्यूबरक्लोसिस रेज़िस्टेंस बि ॾाढी थी वई आहे त उनखे बचाव जा कीअं कजनि, उन ते बि हिकिड़ो वॾो ज़रूरत आहे असांखे ॾिसण जी। उन खां पोइ हेपेटाइटिस जूं बीमारियूं जेके आहिनि, तव्हां ए चयोसीं त हिन पाणीअ मां अचे थी, पर ॿी बि हेपेटाइटिस B-C बि असां वटि उहा ई साॻी डोड़ंदी रही। ऐं उन हेपेटाइटिस B-C में बि असांजो जेको मेजॉरिटी मसइलो थियो उहो थियो असांजे इंजेक्शन सां, हजामनि खां मुख़्तलिफ़ जॻह सां, ॿियो रत ऐं उन जे ट्रांसमिशन मां बि इहे बीमारियूं थियूं। उन्हनि खां कीअं बचिजे ऐं उन खां बचाव कीअं कजे जीअं बहितरी थिए। ऐं इहे हिकिड़ो जिगर जे सुकण जो मसइलो बि थियूं जंहिंखे सिरोसिस ऑफ लिवर चवनि था। ऐं इन बि मेजॉरिटी माण्हू अल्कोहल खां सवाइ इन्हनि बीमारियुनि में इन्वॉल्व थिया। ऐं हालांकि असां वटि तमामु सुठियूं अवेलेबल बि गंबट वारी जॻह ते लिवर जी ट्रांसप्लांट जूं फैसिलिटीज़ बि अवेलेबल हुयूं, पर उन्हनि जे बावजूदि असां उन मां एतिरो फ़ाइदो न वठी सघियासीं जेको असांखे वठणु खपे। ऐं सम्झां थो 1926 में असांखे उन ते बि कमु करणु खपे, उहो ॾिसणु खपे त कीअं बचाव कजे। ॿी उन खां सवाइ असां चऊं त इन्हनि बीमारियुनि में असांजूं HIV बि असांजी कंट्रीअ में डोड़ी आहे पई ऐं एड्स जंहिंखे चइजे HIV खे। ऐं HIV जेका आहे उहा असांजे हैदराबाद जी पसकरदाई में बि चङा ख़ासा मरीज़ आहिनि। असीं बेसिकली बेस क़ौम आहियूं। असीं चाहियूं था त असांखे साम्हूं कंहिंखे चऊं न त असांखे HIV आहे, लिकायूं था। ऐं जे लिकायूं था त इहा बीमारी वधे थी। उन जे बचाव जे लाइ पाण खे कहिड़ा कमु करणु खपनि उन जे बारे में सोचणु खपे। इन खां पोइ आहे न्यूट्रिशन प्रॉब्लम्स। न्यूट्रिशन प्रॉब्लम्स में ॿार नंढा जेके मासूम आहिनि उन्हनि खे खाधो कोन्हे। असांजूं माऊं भेणूं हो जेके सॼो ॾींहुं असां लाइ घर में रध पचा कनि, असांजा बर्तन साफ़ु कनि, ॿार ॾींहुं सफ़ाई कनि, जॾहिं घर अंदरि असां जहिड़ो को दाख़िल थिए तॾहिं चए तव्हां करियो छा था, तव्हां कयो छा आहे। इहो कामली असांजे ज़हन में वेठल आहे। यार हिकिड़ो ॾींहुं भला घर में असां वेही इहो कमु करे ॾिसूं त असांखे अहसासु थिए त इहो छा मसइलो आहे, उनखे कीअं हल कजे। उन्हनि जे खाधे पीते जो प्रेगनेंसीअ लाइ इहो आहे त घटि में घटि 2 सालनि खां पोइ थिए।
सही हिकिड़े ॿार जे विच में ॿिए ॿार जे विच में एतिरो अरसो रखिजे जो उनखे बहितरी थिए। ठीकु त उन ॿार ऐं माउ जी ख़िदमत, उनखे प्रॉपर फूड ॾियणु, इन्वायरमेंट ॾियणु, जीअं हाणे हींअर पाण त वटि त ख़ैर हिते अञा सीउ कोन आयो आहे, मथियनि इलाइक़नि में तमामु घणो सीउ आहे। हिन टेम्परेचर खां कीअं बचिजे, पाण वटि हीटिंग जो वरी सिस्टम जेको चए सिज़लिंग टेम्परेचर चए उन में कीअं बचा रखिजे जे ॿार ऐं माउ ॿई बहितरु रहनि, उन जे बारे में बि असांखे कमु करिणो पवंदो। ॿी जेका शइ आहे जेका मूं हीअं कुझु ॾींहंनि में महसूसु कई, उहा खाधे जी अणखोट, ठीकु एडल्ट्रेशन ऑफ फूड, माना में चइजे त खाधे में मिलावट। ऐं खाधे मिलावट सां असांजा मेन जेके खाधा आहिनि उहे टे आहिनि: कार्बोहाइड्रेट, प्रोटीन एंड फैट, चर्बी, गोश्त ऐं मिठो। उन्हनि में बि अहिड़ियूं शयूं अची वियूं आहिनि मिलावट वारियूं, या इम्प्रॉपर उन्हनि जो यूज़ आहे जेको उहा असांखे न्यूट्रिशन या खाधो कोन थो मिले जो जिस्म डेवलप थिए ऐं बहितरु थिए। इन ई मेटाबॉलिक डिज़ीज़ में जेकॾहिं असांखे हलिया वञूं त डायबिटीज़ मेलाइटिस हाणे पाकिस्तान में वॾी एशिया अंदरि कामन आहे, पर पाकिस्तान में तक़रीबन 3 नंबर ते बीमारी अची वई आहे बिल्कुलु जेका हिते दाख़िल अची थी आहे। ऐं उनखे इलाजु कीअं कजे, उनखां बचिजे कीअं। जॾहिं अॻे ज़माने में असांजा मिट माइट वॾा मज़ूरी कंदा हलंदा हुआ, ढगियूं ॿकरियूं चाढ़ींदा हुआ, हल्की मानी खाईंदा हुआ, त यार उन्हनि में तमामु घटि चांसिस थिए। हींअर हाणे उन ते मसइले सां उहा अची वई आहे, त उनजो कीअं असां बचाव करियूं ऐं उनखां कीअं बहितरी थिए, ऐं उन जे बारे में असांखे सोचणु खपे त इहो असां अॻिते कीअं वधायूं। ऐं मानी जेका आहे उहा सिर्फ़ु मानी इहा कान्हे जो असां खाऊं था मानी, यार हिन में 3 न्यूट्रिशन वारा सिस्टम अचनि था या कोन था अचनि। प्रोटीन वीक में केतिरी वठणु खपे, कार्बोहाइड्रेट केतिरो वठणु खपे, चर्बी फैट केतिरी वठणु खपे, ऐं कहिड़ी फैट वठणु खपे, उहो अलाह साईं असांखे एतिरो इकोनॉमिकली पाण पोइ हिते हलिया विटामिन्स जो ज़िक्र कोन था कयो, फोर्थ लाइन में साईं इहे पाण खे शयूं जेके आहिनि उहे कीअं मिलनि ऐं पाण वठूं ऐं उन्हनि खे इस्तेमालु कीअं करियूं, उन जे बारे में बि हिकिड़ो वॾो तजुर्बो आहे त कीअं उते बहितरी कजे ऐं हाणे जे न्यूट्रिशन खे कीअं डेवलप कजे। पाण वटि न्यूट्रिशन में मिलावट रहियल कसर पूरी करे छॾी। उनखां पोइ फूड में जेको चइजो खीर खां वठी हर शइ जे अंदरि जेका मिलावट आहे उन हणी ॿेड़ो ॿोड़े छॾियो आहे ऐं बहितरी तरफ़ वञण जा चांस घटि। उते बि हिकिड़ो कंट्रोलिंग सिस्टम हुअणु खपे जो ॾिसे माण्हू वेखे न्यूट्रिशन डिपार्टमेंट हालांकि अवेलेबल आहिनि, पर उनखे सही नमूने सां ॾिसण जो मसइलो पाण वटि आहे, उहे पाण ॾिसूं कोन पिया ऐं उनखे फॉलो करणु खपे त जीअं बहितरी थिए। यानी इहे उहे प्रॉब्लम आहिनि जिन खे जेकॾहिं असां कंहिं तरीक़े सां एक्सक्लूड करे छॾियूं त असां पंहिंजी सिहत खे मेंटेन करे सघूं था। मिसाल एडल्ट्रेशन आहे या जेका खाधे जी मिलावट आहे या जेको अण ज़रूरी खाधो असीं खायूं था जंहिंमें मुख़्तलिफ़ जेके फैट्स या प्रोटीन्स या इवन कार्बोहाइड्रेट्स जी घणी मिक़दार आहे, त जेकॾहिं असां उन्हनि खे पंहिंजे बैलेंस डाइट में शुमारु कयूं त असां पंहिंजी सिहत खे मेंटेन रखी सघूं था। मूंखे नंढड़ी ब्रेक लाइ चयो पियो वञे डॉक्टर अफ़ज़ल, हिकिड़ी ब्रेक वठंदासीं, पोइ वापसि ईंदासीं त हिन ते गुफ़्तगू कंदासीं। ॿियो प्रोग्राम में वरी नंढड़ी साई जो वक़्तु थियो आहे। साई खां पोइ मोटंदासीं त असां इहो ॾिसंदासीं त असां पंहिंजी सिहत खे पाण ख़राबु करण में केतिरा ज़िम्मेदार आहियूं। यानी जीअं डॉक्टर अफ़ज़ल ॿुधायो त किन शयुनि में जेका असां मिलावट कयूं था उहा मिलावट असांजी सिहत जे लाइ केतिरी नुक़सानदेह आहे, या असीं जेका ख़ुराक खायूं था उहा ख़ुराक केतिरे हद ताईं असांखे नुक़सानु पहुचाए थी, कहिड़े क़िस्म जी ख़ुराक असांखे नुक़सानु पहुचाए थी। इन हवाले सां ब्रेक खां पोइ मोटंदासीं त गुफ़्तगू कंदासीं। प्रोग्राम में नंढड़ी साई, जल्दी था मोटूं, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। प्रोग्राम में नंढड़ी साई खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर आहियूं ऐं असां सां गॾु आहिनि प्रोफेसर डॉक्टर अफ़ज़ल जुणेजो साहबु। डॉक्टर अफ़ज़ल, जीअं मूं छाकाणि त अॼोके प्रोग्राम में पाण इहा ई अवेयरनेस, इहा ई जेका ॼाण आहे उहा असां पंहिंजे व्यूअर्स ताईं पहुचाइण जी कोशिशि पिया कयूं त असां पंहिंजी सिहत खे मेंटेन रखण जे लाइ कहिड़ा कहिड़ा प्रिवेंटिव मेयर्स वठी सघूं था। हाणे सवाल इहो थो पैदा थिए त असां पंहिंजी सिहत खे ख़राबु करण में कहिड़ा ज़िम्मेदार आहियूं, कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि जेके असां पाण कयूं पिया जेके असांजी सिहत जे लाइ नुक़सानदेह आहिनि। मुंहिंजा अदा ई ॻाल्हि दरअसल इहा आहे त पहिरीं जेकॾहिं पाण हलिया अचूं ऐं सोचूं भई त पाण इकनॉमिकल क्राइसिस में ठीकु यंग जेके माण्हू आहिनि जिन खे असां 18 सालनि खां ऐं 30 सालनि जे विच में आणियूं, त
उनजो नंबर तमामु तइदादु तमामु वॾो आहे ऐं उन्हनि खे सभ खां वॾी जॾहिं मुआशियात या नौकिरी या धंधो या पैसो न हूंदो कमु न हूंदो त उहे बिगड़जंदा ठीकु बिल्कुलु ठीकु ऐं उहे जेके इन्वॉल्व थिया आहिनि ड्रग्स जे अंदरि जिन में असां वटि मुख़्तलिफ़ क़िस्म जूं दवाऊं जेके असां चऊं अॻे कंहिं वक़्त में सिर्फ़ु असां जेको सिंध अंदरि ॿुधंदा हुआसीं बाबा भंग थो पीए चर्स थो पीए वधि में वधि हिकिड़ो विस्की वारो हूंदो हुओ को जेको 2 टे रुपया जा वटि हूंदा हुआ न त हुयो ई कोन हाणे नाना हिकिड़ा नशा अची विया आहिनि जिन में तव्हां आइस पोइ ॿुधोसीं कोकीन आहे पंहिंजी आई आहे पंहिंजी आई हीरोइन आई हाणे आइस अची वई आहे हाणे इन्हनि हणी ॿारनि जो ॿेड़ो ॿोड़े छॾियो बिल्कुलु ठीकु आहे उहो ज़हनी तौर ते उनखे ख़बर कोन्हे त सुबुह किथे आहियूं शाम किथे आहियूं उनजो मेन मक़सदु आहे त किथां चोरी करियूं ठगी करियूं छो जो पाण रस्ते ते सही थिए त आंदो ई कोन उनखे जेकॾहिं इकनॉमिकल में बहितर करियूं आहे भला तालीम लाज़मी कोन्हे त कंहिं इंसान खे सुधारे उन तालीम सां गॾु तरबियत बि सुधारे थी इहा तरबियत त ॾियूं घटि में घटि उहा बि नथा ॾेई सघूं हिकिड़ो तव्हां मूंखे ॿुधायो हैदराबाद शहर अंदरि हैदराबाद में पाण वेठा आहियूं फता टेक्सटाइल मिल मां हज़ारनि जी तइदाद में मज़दूर शाम जो सुबुह जो ईंदा हुआ ऐं शाम जो असां ॾिठा डॉक्टर साहिबु ॾिठो असां ॾिठा ऐं उन इन्हनि अखियुनि जेके वीचारा उन वक़्त जे दौर जा माण्हू आहिनि उन जेके ॾीए खां वठी हाणे अची बल्ब ते बीठा आहियूं उहो बल्ब बि नओं वारो बल्ब त उन्हनि सिस्टम में बीठा आहियूं उन्हनि एलईडी ते पहुता आहियूं उन्हनि सॼो ॾिठो आहे बिल्कुलु ठीकु ऐं उन टेलीफोन जी लाइन खे छॾे करे हाणे अची मोबाइल ते पहुता आहियूं उनजी जनरेशन लाइ केतिरियूं ऐं AI ते पहुता आहियूं उन सभु ॾिठो आहे पर इन्हनि ॿारनि वीचारनि जो केरु कीअं करे इन्हनि जे लाइ छा माचिस जो कारखानो ई खोले जेकर 10 ॿारनि खे 15 खे तालीम ॾिजे कमु ॾिजे उते वेही त कमु कनि त इहे घणा शयूं फ़र्क़ु पई सघनि थियूं मुंहिंजा भाउ सभ खां वॾो पंहिंजो जेको हींअर प्रॉब्लम आहे उहो इकनॉमिकल प्रॉब्लम आहे उहो इन जेको यंग आहे उनखे कंहिं धंधे धाड़ीअ में लॻाइण जो मसइलो आहे उहो पाण जो अकेले 2 डॉक्टरनि जो कमु कान्हे इहो सियासतदाननि जो बि कमु आहे इहे असांजे जेके फ़ौजी भाउ वेठा आहिनि उन्हनि जो बि कमु आहे ऐं ॿिया जेके सर ब्यूरोक्रेसी जो कमु आहे सिविल सोसाइटी जो कमु आहे जेको हिन मुआशिरे में रहे थो उन सभिनी जेकॾहिं न कयोसीं एग्ज़ैक्टली त पॉपुलेशन एतिरी पई वधे पॉपुलेशन ईअं बाहि वांगुरु मथे वधे पई बिल्कुलु ठीकु आहे ऐं इहा पॉपुलेशन ई असांखे ॿोड़े छॾींदी बिल्कुलु ठीकु था चओ ऐं उनजो अल्टरनेट कोई कोन्हे त उनखे अल्टरनेट कीअं ॻोल्हे हिनखे कीअं कंहिं रस्ते ते लॻाइजे तव्हां हींअर जेकॾहिं वेही ॾिसो नौकरियुनि जे लिहाज़ खां पुलिस में नौकिरी अचे थी त डोड़ो मरियो वञनि उते पाणी जूं बोतलूं ख़तमु थियो वञनि पना पट ते पिया आहिनि डॉक्टरी जी एंट्री टेस्ट ते ॾिसो वञे वाह इंटरव्यू ते ॾिसो वञे ॿियनि हंधनि ते पंहिंजी प्रोफेशन जी ॻाल्हि था करियो तव्हां ओॾे ॿियनि इंजीनियरिंग में हलिया वञो उन्हनि सभिनि में हिकिड़ो तमामु हिकिड़ो घणे क़िस्म जी मखलूक उतां जी पैदा थी वई आहे जेसीं असां उन्हनि खे को धंधो धाड़ी न ॾींदासीं उनखे रस्तो न ॾींदासीं तेसीं ॻाल्हि कोन ठहंदी सर हाणे इहा हिकिड़ी त छाकाणि त पाण जेका अॼोकी गुफ़्तगू आहे उहा इहा ई आहे त मैनेजमेंट कीअं कजे त हाणे इहा मैनेजमेंट जे हवाले सां जेको तव्हां पॉपुलेशन जी ॻाल्हि कयो पिया उन पॉपुलेशन जे हवाले सां असां वटि हिकिड़ो टर्म आहे फैमिली प्लानिंग हाणे फैमिली प्लानिंग में असां वटि अञा ताईं इहो कॉन्सेप्ट ई क्लियर कोन थी सघियो आहे त फैमिली प्लानिंग मां मुराद छा आहे असां वटि फैमिली प्लानिंग मां मुराद जेका घणो करे जेका माण्हुनि जे ज़हन में उहो ई आहे त भई ॿार बंदि कयो मुंहिंजो ख़्यालु आहे फैमिली प्लानिंग मां मुराद इहा आहे बि कान आउं सम्झां थो त जेकॾहिं तव्हां इनखे थोरो ब्रीफली एलेबोरेट कंदव त वधीक सम्झ में अचण जहिड़ी शइ आहे साईं हाणे ॻाल्हि ॾिसां चाइना शुरू में इहो कयो ऐं उते लठ जो ज़ोर बि हो उन्हनि चइबो हिकिड़ो ॿारु थींदो हिकिड़ो ॿारु त थियो पर उनखां पोइ मसइलो ई थियो त उनजो भाउ भेण केरु आहे चाचो मासी मामूं इहे सभु सिस्टम तक़रीबन कोलैप्स थी विया ठीकु आहे बिल्कुलु पोइ उन्हनि चइबो हाणे 2 करियो असीं कोन था चऊं 2 खां मथे करियो पर हिते पाण वटि 14 ॿार सही यारो जे आहिनि त पोइ तव्हां उन्हनि जी जीअं पाण चयो त 2 सालनि खां पोइ ॿारु करियो पहिरीं न करियो माउ जे पेट में अञा खीर खाधो ई कान्हे ॿियो अची वेंदो त उनजो ब्रेन किथां डेवलप थींदो सही इज़राइली वज़ीर मोशीदा चयो मूंखे सिहतमंद माउ ॾियो ऐं सिहतमंद बिल्कुलु ठीकु हाणे उनखे जेकॾहिं तव्हां फॉलो ई असीं न कंदासूं ॾिसंदासीं न त पोइ त ई थींदो उते बिल्कुलु हिकिड़ो बॉम्बिंग जेको चइजे न तव्हां हलिया वञो साईं हींअर इतफ़ाक़ सां ॾिसो कंहिं बि जलसे में ॾिसो कंहिं बि रिलीजियस पॉइंट ऑफ व्यू खां सिस्टम में ॾिसो
हज़ारनि जी तइदाद में तव्हांखे माण्हू मिलंदा, बिल्कुलु ठीकु आहिनि वीचारा माण्हू जेके फिरनि पिया ऐं उन्हनि में मेजॉरिटी जेके आहिनि उनखे मुख़्तलिफ़ कंहिं लालच में के ॿिए में खणी पिया हलनि ऐं उहे फिरनि पिया उनखे कीअं बहितर कजे यार हाणे अक़ल जी हद जेका चइजनि उहो बि छॾाईंदी वञे असीं जॾहिं आयासीं हैदराबाद में 1965 में तंहिं वक़्त में तमीज़ ऐं फज़ीलत हुई तमामु घणी इज़त एतिराम असांजे साम्हूं अकलीम साहिबु हिकिड़ो रहंदो हो सो ऐं ॿाहिरि निकितो त असां सिंधी हुन सां मुंहिंजो तुम कहाँ जा रहे हो त मूंखे बेटा बड़े को तुम नहीं आप कहते हैं इहा तहज़ीब तमीज़ असां मां छॾाए वई आहे सही आहे असांजो उर्दू ॻाल्हाइण वारनि मां बि छॾाए वई असां मां बि जेके ॿ क़ौमूं रहनि थियूं हाणे त मल्टी नेशनल कंट्री थी पाकिस्तान थी वियो आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ माण्हू रहनि था पर उन वक़्तु सभिनि जो उन जो सिस्टम जो मूंखे त कंहिं वक़्त में हिकिड़ो शाइर जो शेर थो यादि अचे किस किस को देखिए किस किस को रोइए आराम बड़ी चीज़ है मुंहुं ढक के सोइए हा इन त वाक़ई इन तरफ़ ध्यानु वञे थो त कहिड़नि मसइलनि खे ॾिसो तव्हां असां जहिड़े फ़क़ीर खे छेड़े त बाबा पहिरीं तारीख़ ते सुठियुनि ॻाल्हियुनि जे बजाए पोइ मसइला कहिड़ा आहिनि उनखे कीअं हल करियूं न सर इहो इम्पोर्टेंट आहे न छाकाणि त इनखे जेकॾहिं असां एड्रेस न कंदासीं त पोइ हीउ नओं साल असांजे लाइ वरी उहे पुराणियूं शयूं दोहिराईंदो असां इहो चाहियूं पिया त हिन नए साल में कुझु अहिड़ियुनि शयुनि खे एडॉप्ट करण जी कोशिशि कजे जेके असांजे हिन सोसाइटीअ खे सुधरण में हिन सोसाइटी खे डेवलप थियण में हिन सोसाइटी खे मथे अचण में असांजी मदद कनि सो इन करे कोशिशि इहा ई आहे त हिन नए साल जी आमद ते असां कुझु अहिड़ा यानी प्लैनिंग्स कुझु कयूं कुझु अहिड़ियूं शयूं प्लान कयूं जेके असांखे ईंदड़ वक़्त में मददगार साबित थियनि न सिर्फ़ु असांजे लाइ बल्कि असांजी ईंदड़ नस्ल जे लाइ बि इहे फ़ाइदे वारियूं सो इन ते जेकॾहिं तव्हां ॻाल्हायो पिया त मुंहिंजे ख़्याल आहे असांखे त ख़ुशी असां कंहिं वक़्त में मेडिकल ऑफिसर थी विया हुआसीं LMC में OPD में हूंदुसि दॿा हूंदा हुआ हिकिड़ो सफ़ेद उन में गोरियूं ऐं कैप्सूल पियल हूंदा हुआ ऐं मिक्सचर पाण ठाहे ॾींदा हुआसीं यार जेके गोरियूं असांखे 500 मिलंदियूं हुयूं त हुन में 250 खां मथे बची पवंदियूं हुयूं पॉपुलेशन कान हुई अच्छा हिकिड़ो त बर्डन ऑफ डिज़ीज़ बि शायदि घटि ज़ाहिर आहे पॉपुलेशन घटि आहे त बर्डन ऑफ डिज़ीज़ हाणे उन जॻह ते तव्हां पहुचो वञी अच्छा गवर्नमेंट ईअं कोन्हे ॾे कोन थी असां हिकिड़ो दवाऊं महांगियूं थी वियूं उन खां पोइ जेके ॾियनि थियूं उन्हनि में हुन वीचारनि हिकिड़ो वात त आहे कोन न हज़ारूं वात आहिनि उनखे किथां पूरो कजे हिते ॿी बि हिकिड़ी डॉक्टरनि खे ऐं पंहिंजे भाइनि खे पंहिंजनि खे ॻाल्हि ॿुधायां त असांजे लाइ हे साल जेके अचनि पिया उहे मेडिकल लाइ तमामु ख़राबु पिया अचनि उनजी वजह आहे इन्फेक्शन्स ऐं इन्फेक्शन जेके आहिनि उहे असां वटि माना कंहिं माण्हू जो बीमार थियणु उनखे असां चई सघूं था इन्फेक्शन किथे बि को छातीअ में को ज़ख़म थी पए उनखे इन्फेक्शन चई सघूं था त इन जे लाइ असां वटि हाणे एंटीबायोटिक जो रोल मिनिमम थींदो वञे रोज़ु घटिजंदो वञे यानी हिकिड़ो त जेके एंटीबायोटिक असां वटि अवेलेबल आहिनि उहे रेज़िस्टेंस थी वियूं ॿियो जेके असांजा बादशाह आहिनि जिन ज़िंदगीअ खे वधाइण में मदद कई अंग्रेज़ बादशाह चऊं या ॿियूं छाकाणि त इहो हिकिड़ो दिलचस्प गुफ़्तगू जो मौज़ू आहे इनखे जेकॾहिं पाण ब्रेक खां पोइ डिस्कस कयूं त मुंहिंजो ख़्यालु आहे वधीक बहितर थींदो मूंखे ब्रेक लाइ चयो वञे पियो त हिकिड़ी नंढी ब्रेक वठी वरिती व्यूअर्स प्रोग्राम में वठूं था हिकिड़ी नंढड़ी साईअ खे जल्दी था मोटूं असां सां गॾु रहिजो वेलकम बैक व्यूअर्स प्रोग्राम में नंढड़ी साईअ खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर आहियूं ऐं अॼोके हिन ॾींहं ते 2026 जे पहिरें ॾींहं ते शुरूआति में असां जेका गुफ़्तगू करे रहिया आहियूं उहा इहा ई आहे त असां कंहिं टॉपिक खे सिलेक्ट कोन कयो आहे असां जनरलाइज़ हिकिड़ी शइ खे डिस्कस कयूं पिया त असां पंहिंजी ज़हनी ऐं जिस्मानी सिहत खे कहिड़े तरीक़े सां मैनेज करे सघूं था कहिड़ा प्रिवेंटिव मेयर्स वठी सघूं था कहिड़ियूं शयूं असां वटि पोएं दौर में जेके हुयूं जेके असांजी सिहत लाइ नुक़सानकार हुयूं उनखे बहितर करण जे लाइ असां डिस्कशन कयूं पिया उन में न सिर्फ़ु उहे शयूं जेके असांजी सोसाइटीअ में जिन जो ट्रेंड हो मिसाल एडल्ट्रेशन या मिलावट जो ट्रेंड हो शयूं असांखे असली हालत में कोन मिलंदियूं हुयूं उहो चाहे कहिड़ी बि शइ असां वठूं असां परचेज़ कयूं उहे असांखे कोन मिलंदियूं हुयूं बल्कि इहो बि हो त जेके डॉक्टर्स या असांजा जनरल प्रैक्टिशनर्स जेके GPs आहिनि उन्हनि में जेके डॉक्टर्स आहिनि जेके डिग्री याफ़्ता डॉक्टर्स जेके
जनरल प्रैक्टिस कनि पिया मुख़्तलिफ़ इलाक़नि में, ख़ासि तौर ते रूरल एरियाज़ में या ॿाराड़ी जे इलाइक़नि में, न सिर्फ़ु उहे बल्कि उहे क्वैक्स या उहे दोस्त जेके इन डिग्री खां वाक़ुफ़ु न आहिनि, इन मेडिकल जे इल्म खां वाक़ुफ़ु न आहिनि, पर उन हूंदे बि पंहिंजी हिकिड़ी नंढड़ी कैबिन या दुकान या खोले उते मेडिकल जी प्रैक्टिस कनि पिया, उन्हनि जे हवाले सां जेको असांजे इन सोसाइटी ते डिज़ीज़ जो बर्डन थिए पियो, उन हवाले सां गुफ़्तगू कयूं पिया त उन्हनि खे कहिड़े तरीक़े सां असांखे रोके इहे सभु शयूं बचाइणियूं आहिनि, ऐं उहे प्रैक्टिशनर्स जिन खे इल्मु आहे मेडिकल जो, जेके डिग्री याफ़्ता डॉक्टर्स आहिनि, जनरल प्रैक्टिशनर्स आहिनि, उहे जेका प्रैक्टिस कनि पिया, उन्हनि जी प्रैक्टिस खे बि बहितर करण जे लाइ असां इहो कोशिशि कयूं पिया त उहे कहिड़े तरीक़े सां पंहिंजी प्रैक्टिस खे बहितर कनि ताकी जेको बीमारियुनि जो बोझ आहे असांजी सोसाइटी ते उहो घटिजी सघे। जी डॉक्टर साहब। तव्हांजी वॾी महिरबानी। असां हुआसीं एंटीबायोटिक एग्ज़ैक्टली, ऐं असां चयो त हाणे एंटीबायोटिक जेका असांखे अंग्रेज़ बादशाह जेको ॾिनियो पिए, जीअं पाण शुरू करियूं त जेकॾहिं शुरू में असीं जॾहिं हुआसीं शुरू में त माता स्मॉल पॉक्स वेरी कॉमन, बिल्कुलु, ऐं उनजा टुका लॻा, उन मां बचा थियो पंहिंजो वैक्सीनेशन। ऐं एंटीबायोटिक पेंसिलिन आई, पेंसिलिन खां पोइ मुख़्तलिफ़ एंटीबायोटिक ईंदी वियूं। हाणे उन्हनि एंटीबायोटिक ठाहिणु बंदि करे छॾियो आहे। हाणे उन्हनि जो मेजॉरिटी इम्यूनिटीअ ते, माना कीअं डेवलप कजे जिस्म में वेढ़ जे लाइ, क़ुव्वत मुदाफ़िअत पंहिंजी कीअं वधाइजे, बिल्कुलु एब्सोल्युटली राइट, सही चयो तव्हां, क़ुव्वत मुदाफ़िअत कीअं वधाइजे, ऐं वायरस जी तरफ़ ट्रीटमेंट वधीक हुई, ठीकु, एंटीबायोटिक बैक्टीरियल जे तरफ़ घटिजी वई। असांजी कंट्री में त बैक्टीरिया उहो ई साॻी मथे चढ़ियो बीठो आहे, उहो टाइफाइड जो हुजे, उहो मलेरिया जो हुजे, उहा पैरासाइट हुजे या ॿियो कोई शयूं हुजनि, उहे यकसाॻी ओड़े नमूने सां हलनि पियूं, सही, या डेंगी बादशाह हुजे, मलेरिया आहे, नमूनिया आहे, सभु जेका हाणे अच्छा इहे उन में एंटीबायोटिक ॾियणियूं जॾहिं असां, तॾहिं हिकिड़ी हूंदी आहे एम्पेरिकल थेरापी, ठीकु, माना मूंखे श्योर आहे त जेको यूरिनरी ट्रैक्ट जो पेशाब जो इन्फेक्शन थियो आहे उन में ग्राम नेगेटिव ऑर्गेनिज़म हूंदा, ऐं ई कोला हिकिड़ो जरासीम आहे, उहो कामन आहे। ठीकु, उनजे यार दुनिया में किताब इहो चवनि था त हीअ तव्हां दवा ॾींदा त रस थींदो, उहो असां मां कंसेप्ट कटाए वियो। ठीकु, उनखां पोइ ॿिए नंबर ते आहे त असां करियूं कल्चर ऐं सेंसिटिविटी। ठीकु, कल्चर उहा रत जी बि थी सघे थी, पेशाब जी थी सघे थी, कंगारे जी थी सघे थी, कंहिं हंधि तां गंद निकिरे पियो उन जी थी सघे थी, हिकिड़े जी कान्हे, बसि जेको बि हुजे उन पटां ते जेका एंटीबायोटिक उहा सम्झो लेज़र गाइडेड प्रॉब्लम आहे, ऐं उन ते जेको अचे थो उनखे तव्हां ओड़े डोज़ सां ओड़े नमूने सां ख़तमु करे सघो था। पर हाणे उहे मेजॉरिटी शयूं रेज़िस्टेंस थी वई, अॼु रेज़िस्टेंस थी वियूं, ऐं असां वटि उन जे ख़िलाफ़ु एंटीबायोटिक नई का आई कोन्हे, तॾहिं दवा जी कंपनियुनि ऐं ॿियनि इंटरनेशनल कंपनियूं बि पाण वटां घणियूं भॼी वियूं, हिते लोकल ठाहिण वारा माण्हू आया, उन्हनि 3 दवाउनि खे मिक्सचर करे हिकिड़ी दवा जो नालो ॾेई छॾियऊं, हाणे उहो असां ॾेई हाणे उनजो बि दिमाग़ टाइम ख़तमु थियण वारो। सही, सो असांखे उन ते बि सोचणो पवंदो, तयार असां जेका एंटीबायोटिक ॾेई रहिया आहियूं, जेका दवा ॾेई रहिया आहियूं, आया इहा इन माण्हू लाइ ज़रूरी आहे, इन जो डोज़ प्रॉपर आहे या कोन्हे, इन जा साइड इफेक्ट केतिरा आहिनि पाण ॾिसूं। हाणे हींअर तव्हां ॾिसंदा भई हींअर पाण हले पियो वायरस पियो हले, इन्फ्लुएंज़ा जो वायरस, हर टियों माण्हू खंघे पियो, सही, यार वायरस आहे। हाणे उन ते घणनि खां ॻाल्हि कयो त चवनि था सेकेंडरी इन्फेक्शन थियो आहे, ऐं मीरोनियम, इमोपेनियम, 3rd जनरेशन सेफलोस्पोरिन एंटीबायोटिक तव्हां ॾियो वञी, उहे एंटीबायोटिक हलनि पियूं। हाणे इन खां टाइफाइड रेज़िस्टेंस थी वई आहे, यार इमोपेनियम मेपेनियम वारियूं दवाऊं जेके उहे ॾींदा रहो, पोइ इहे आख़िर में त डॉक्टर जॾहिं तव्हां ते पोइ पढ़ियलु लिखियलु हुजे या जाइल हुजे, वेहंदो अची ऐं जॾहिं वेपनाइज़ कंदो उनखे ऑर्गेनिज़म खे मारण जे लाइ, त उहो रेस्पॉन्स ई कोन मिलंदो। ठीकु आहे, ऐं ख़ासि तौर ते जो बुरो असरु जेको थींदो उहो 3 माण्हुनि ते थींदो, ॿारनि ते, पोड़नि माण्हुनि ते, ऐं असांजी कमज़ोर माउ भेणनि ते। बिल्कुलु ठीकु, ऐं उन्हनि खे पोइ बेटा डॉक्टर साहिबु दवा त ॾिए थो यार, कोई फ़र्क़ु असरु नथो थिए, सो असांखे इन ॻाल्हि ते बि सोचणो पवंदो त असां कीअं इन्हनि शयुनि खे बहितर करियूं त उहे जेके घटि में घटि जेको असां दवा ॾियूं पिया एंटीबायोटिक, उहा रेस्पॉन्स कंदी या कोन कंदी, ऐं उनखे वीचारे खे इकनॉमिकल पवंदी या न पवंदी। हिकिड़ी दवा जेका हाणे मीरोपिन में ॻाल्हि पई कयमि, 5,500-6,000 इंजेक्शन आहे, 1 ग्राम तव्हां सुबुह शाम लॻायो, 12,000 किथां आणींदो?
उहो सिस्टम बि सॼो जेको आहे, छो जो पाण वटि इंश्योरेंस वारो सिस्टम कोन्हे, तव्हां इंश्योर्ड आहियो गवर्नमेंट वटि, उहा ख़र्च पई भरे, तव्हां बीमार थिया त ॾिसंदी हिते त ईअं छॾे ॾिनो असांखे, कितने बच्चे हैं, 14 हैं, अल्लाह का करम है, और अभी एक है आने वाला, इन ते पाण हलूं पिया। हाणे उनखे किथे खणी हलंदासीं पाण सिस्टम खे, इहा बि ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे। असां 2026 में इन ते बि सोचियूं, इन एंटीबायोटिक रेज़िस्टेंस जे बारे में बि सोचियूं वेई, ऐं कीअं प्रॉपरली उन खां बचिजे ऐं कीअं सिहत ॾिजे, कीअं उनजा रिज़ल्ट निकिरनि, उनजे बारे में न कयोसीं त इन जो असर बि ॾाढो बुरो थींदो। बिल्कुलु ठीकु आहे। ऐं पाण खे इन ते फॉलो करे हलणो पवंदो। बिल्कुलु ठीकु आहे। ऐं स्पेसिफिकली इन्हनि टिन्हनि में, ॿारनि में, पोड़नि में, ऐं उन खां पोइ असांजी माउ भेणूं जेके आहिनि उन्हनि में। सो आउं उमेदु रखां थो त असां जेकॾहिं समराइज़ करियूं त बचा, जेको असां 2025 में कोन कयो उहो बचासीं। बिल्कुलु। ऐं उन में असां सभ खां पहिरीं खणी आया हुआसीं पाणी, पोइ खणी आया हुआसीं त हवा मंझां जेको वञनि थियूं बीमारियूं, एयरबोर्न डिज़ीज़ खां कीअं बचूं। जेकॾहिं मूंखे खंघि आहे त हथु रखां, खंघारो पिटो न करियां, मास्क पायां, ॿिए खे हथ धोई पोइ हथु ॾियां, त उन में बचण जो चांसिस। कुदरत असांखे, डॉक्टर साहिबु तव्हांजी ॻाल्हि आई एम सॉरी विच में कटियां पियो, कुदरत असांखे इन हवाले सां ट्रेंड कयो, ट्रेंड इन हवाले सां त गो के असां तकलीफ़ में आयासीं। हीअ जेको पेंडेमिक जेका डिज़ीज़ असां वटि आई, उन जे उन 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 हवाले सां असांखे काफ़ी हद ताईं इहा ट्रेनिंग थी त असां मास्क रखियोसीं, असां पाण सां गॾु कपिड़ो रखियोसीं, असांखे इहा ट्रेनिंग मिली त भई तव्हांखे केतिरो डिस्टेंस रखिणो आहे, हथु मिलाइणो आहे कोन्हे मिलाइणो, केतिरी डिस्टेंस ते तव्हांखे भई ॻाल्हाइणो आहे। पर पोइ वरी जीअं जीअं वक़्तु गुज़रियो तीअं तीअं असां वरी उन्हनि सभिनी शयुनि खे फ़रामोश कंदा। आउं त हींअर मास्क खीसे में रखियो वरिता, पर चवण जो मक़सदु इहो त असांखे उहो उन प्रिवेंशन जे बारे में सोचियो। ॿियो, इकनॉमिकल क्राइसिस खे बहितर करियो। बिल्कुलु ठीकु आहे। जेकर उनखे असां बहितर कंदासीं, कंहिंखे वीचारे खे धंधो धाड़ी मिलंदो, कमु मिलंदो, ग़ुरबत जी लकीर खां हेठि बहितर थींदा, त उन्हनि खे न्यूट्रिशन सही मिलंदी, ऐं न्यूट्रिशन जॾहिं सही मिलंदी, खाधो सही मिलंदो, रहण जो हंधु सही मिलंदो, सफ़ाई बहितर मिलंदी, पाणी साफ़ु सुथिरो मिलंदो, त उनखे उन खां बची सघिबो। सो असांखे इन जी तरफ़ बि ध्यानु ॾियणु खपे। असांखे सिर्फ़ु तूं ऐं मूं ॿिन्हिनि खे न, तक़रीबन सभिनि खे जेके अहले इक़्तिदार आहिनि, या जिन वटि अलाह साईं पावर ॾिनो आहे, इकनॉमिकल बहितरी ॾिनी आहे, उनखे सोचणु खपे त यार हीअं करियूं त माना का बहितरी थी वञे। मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे मोहतरम बेनज़ीर भुट्टो जे नाले ते जॾहिं पैसा ईंदा आहिनि, माण्हुनि जे घर में कुझु न कुझु ईंदो आहे, पर उन जॻह ते ॾुख बि थींदो आहे। ॾुख वधीक थियणु ॾुख त इन करे थींदो आहे, इन करे थींदो आहे त यार हिते हिकिड़ो नंढड़ो को कारखानो माचीस जो खोले छॾींदा, कंहिं कम ते कम खे लॻाए छॾींदा, त सॼी उनजी फैमिली जेका आहे उहा बहितर थी वञे हा। जीअं सवेरो पाण कारखाने ॻाल्हि त उहो वधीक बहितर हुजे हा ऐं बहितरी अचे हा। बिल्कुलु ठीकु। सो पाण खे जेके पोएं साल पाण खां कोताहियूं थियूं, हा, उन्हनि कोताहियुनि खे बहितर करण जे लाइ अलाह साईं पाण खे 2026 ॾिनो आहे। इंशाअल्लाह ताला इनखे बहितर करण जी। ऐं उहो जेको पुछाणो आहे 2025 जो असांखे कोताहियूं अलाह माफ़ु करे, 2026 जूं जेके आहिनि उन खां बचण जो तरीक़ो इहो आहे त पाण इन्हनि सभिनि शयुनि ते अमल करण जी कोशिशि करियूं, अॻिते वधाइण जी कोशिशि करियूं, जीअं बहितरी थिए ऐं माण्हू सही थियनि ऐं अलाह उन्हनि खे सिहत ॾे ऐं अलाह करे इकनॉमिकली बहितर थिए ऐं हिन कंट्रीअ जो जेका हिन पंहिंजे मुल्क जे में रहूं पिया इनखे बि अलाह सां अॻिते वधाए ऐं बहितर करे स्टेबल करे त असां बि स्टेबल। आमीन। थैंक यू वेरी मच, थैंक यू वेरी मच सर। ॿियो सॼो गुफ़्तगू असांजी अॼोके हिन 2026 जे पहिरें ॾींहं ते आगाज़ ते इहा ई हुई त असां पंहिंजी सिहत खे मेंटेन करण जे लाइ कहिड़ा कहिड़ा प्रिवेंटिव मेयर्स वठी सघूं था। न सिर्फ़ु इहो बल्कि असांखे पंहिंजे हिन मुल्क खे तरक़ी वठाइण जे लाइ 2026 में कहिड़े कहिड़े क़िस्म जा कम करण जी ज़रूरत आहे उन ते बि असां डिस्कस कयोसीं। ऐं जीअं डॉक्टर साहब चयो त इहा ज़िम्मेदारी सिर्फ़ु मुंहिंजी ऐं डॉक्टर अफ़ज़ल जी कान्हे, बल्कि इहा ज़िम्मेदारी असांजे सियासतदान खां वठी हुकुमराननि खां वठी सोशल जेके तंज़ीमूं आहिनि, समाजी तंज़ीमूं आहिनि, उन्हनि जी इक़्तिदार में जेके रहंदड़ माण्हू आहिनि, उन्हनि जी मुक़्तदर माण्हू जेके आहिनि उन्हनि जी, बल्कि हर उन माण्हू जी जेको हिन सोसाइटी जो हिसो आहे उन जी आहे त हिन मुल्क खे
तरक़ी वठाइण में, हिन मुल्क खे बूस्ट करण जे लाइ, हिन मुल्क खे दुनिया ताईं रोशन करण जे लाइ जेको शेयर असांखे अदा करिणो आहे उहो असांखे अदा करण जी ज़रूरत आहे। ऐं इहा उमेद कयूं था त इनशा अल्लाह ताला ही साल असांखे इहे सभु शयूं करण में मदद कंदो ऐं असां पंहिंजी हिमत ऐं जुरत सां हिन मुल्क खे जेतिरो थी सघे ओतिरी तरक़ी ॾियारे सघंदासीं। ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त। अल्लाह भाई।